ज़मीर अब्बासी आहे केर? ज़मीर अब्बासी was the assistant director at the NAB. यार मुखाम जूनियर हो, बेचारो जेल में पियो आहे, तो लॻे थो त इहा सॼी करप्शन हुन अकेले कई आहे। ज़मीर अब्बासी जी एतिरी जुरत आहे त उहो जेको आहे 18.5 अरब रुपया खे पेमेंट करे छॾींदो। 8.5 अरब रुपया जेका करप्शन रिटर्न थी आहे, उहे पैसा वरी सिंध हुकूमत भरे ॾिना आहिनि। भरे ॾिना आहिनि। सरदारी साहब, BRT जो बि नओं केस अचे थो तव्हांजे लाइ। सभिनी खे नोटिस थींदा along with the chief minister, along cabinet की थींदा definitely. Senior minister आहे शर्जील मेमन, असद ज़ामिन is the secretary, कमाल दायो is the MD। वार रुपया कयो त भॼी जान छॾिया मुल्क खां न ॿाहिरि। साईं, काॾे वेंदा भाई साईं? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में अथव सीनियर मिनिस्टर तव्हां चेयरमैन, MD तव्हांजो SMTA ही जेको आहे तव्हांजो थिए थो, मतिलबु कमाल दायो उन बोर्ड जो मेंबर थी वियो। सेक्रेटरी फाइनेंस गवर्नमेंट ऑफ सिंध, सेक्रेटरी PND प्लानिंग डेवलपमेंट, इहो बि तव्हांजो आहे। हिन में तव्हांजो मेयर कराची आहे, मेयर हैदराबाद आहे, उन खां पोइ मेयर सखर बि अथव। मेयर सखर केरु आहे उहो वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे। पीर मोहम्मद शाह इज़ द मेंबर ऑफ द बोर्ड एंड अदर्स। सॼो रिकॉर्ड जेको रिकॉर्ड नेब जे हवाले कंप्लीटली हैंड ओवर थी वेंदो। तव्हां वटि नंढड़ो कम बि सिस्टम खां सवाइ नथो थी सघे त ही गैर कानूनी हाउसिंग स्कीम सोभ एॾियूं वॾियूं वे मंज़िला इमारतूं थियूं थियनि, इन सिस्टम में केरु केरु आहे कराची? वरी ज़मीर अब्बासी खे तव्हां हिते खणी आयो मां। 300+ स्कीम्स जेके अथव, जंहिंमें GFS, हा GFS एग्ज़ैक्टली, जंहिंमें साइमा अथव, जंहिंमें फलकनास अथव। क्लियर ॻाल्हि थो ॿुधायो आबाद वारनि खे। अली हसन बुरोही अंगूठो छाप आहे, अंगूर उनखे तव्हां जेको लॻाईंदो, तव्हां जेको डिप्टी कमिश्नर बि अख़बार में हिकिड़ो इश्तिहार हलायो हुयो, उन मामले ते त DC माफ़ी घुरी चुको आहे न उन खां। DC वज़ीर आज़म जो भाउ हुजां त माफ़ी करणु न घुरे हा। ज़मीर अब्बासी जी एॾी वॾी हैसियत कोन्हे जो अली हसन ज़हरी जे हाणे मूंखे ॿुधायो त ज़मीर अब्बासी मथां केरु हूंदो? TTBB खां पाण स्टार्ट कंदासीं, ॿई पासे कंहिं पठान कब्ज़ो कयो वेठा आहिनि, जहिड़ो वज़ीरिस्तान आहे, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी लैंड आहे, इहा अफ़गान बस्ती बि हिन जी अथव, इहा बि टोड़ियूं वरी अची विया आहिनि।